अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वला तक़्तुलू अनफुसकुम क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लज़ी यख़्नुक़ु नफ़्सहु फ़िन्नार वल्लज़ी यतअनुहा फ़िन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। मुझे मुअज़्ज़ज़ मुहतरम ऐं मुकर्रम मुजाहिद ऐं मुवाहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे ख़ुदकुशी करण खां बचण ऐं उन जो इलाज। चंद ॾींहं अॻु हिकु नौजवान फेसबुक ते लाइव अची करे पंहिंजो पाण खे गोली हणी करे मारे छॾियो। इंतिहा जी जवानी ही उन जी, वालदेन जो सहारो हो, पंहिंजे माउ पीउ जी अखियुनि जो ठार हुयो, पर हिकिड़ी मामूली ॻाल्हि ते उन पंहिंजो पाण खे फायर करे मारे छॾियो ऐं पोइ ते केतिरनि ई खे रोअंदड़ छॾे हलियो वियो। ख़ुदकुशी मायूस थी करे माण्हू ख़ुदकुशी करे थो पियो, हालांकि मायूस जंहिं बि कलमो पढ़ियो आहे उनखे न थियणु घुरिजे। पंहिंजो पाण खे मारणु कबीरा गुनाहनि मंझां हिकु वॾो गुनाह आहे, आम ॻाल्हि कोन्हे। इन करे इन ॻाल्हि जी मज़म्मत हर हिकु माण्हू खे घुरिजे त कंदो रहे। पंहिंजे उथंदड़ वेहंदड़ माशरे जे अंदरि इन ॻाल्हि खे बयानु करणु घुरिजे त ख़ुदकुशी खां माण्हू बचे। इहो किनो कमु आहे, बुरो अमल आहे, अल्लाह खे नाराज़ करणु आहे ऐं कबीरा गुनाह आहे। पर बदकिस्मती सां इन जे अंदरि ॾींहों ॾींहुं वाधारो ईंदो थो वञे। कुझु आदाद शुमार मां ॿुधायां। 1985 जे अंदरि जेके ख़ुदकुशी जा वाक़ियात पाकिस्तान जे अंदरि रिपोर्ट थिया उहे हुयो 35। जेके रिपोर्ट थिया वल्लाह आलम, जेके न थिया उहे शायदि वधीक बि हुजनि। हलंदे हलंदे 2003 जे अंदरि इहो अदद वधियो ऐं 930 माण्हुनि ख़ुदकुशी कई। 2003 जी रिपोर्ट आहे। 2004 में हिकिड़े साल जे अंदरि 1103 माण्हुनि ख़ुदकुशी कई। 1985 में 35 माण्हुनि ख़ुदकुशी कई। 2003 में 930 माण्हुनि ख़ुदकुशी कई ऐं 2004 में 1103 माण्हुनि ख़ुदकुशी कई। माना अंग वधियो 5, 6, 7, 8, 2019 थो हले। ताज़ी रिपोर्ट मूं वटि कोन्हे या मूं कोशिशि कोन कई। शायदि जेके अदद मूं वटि आदाद शुमार मूं वटि मुयसरु थिया मूं अव्हांखे ॿुधाया। इन में घणे क़दुरु जेका उमिरि हुई माण्हुनि जी जिन ख़ुदकुशियूं कयूं उहे 16 साल खां वठी 30 सालनि जे दरमियान जी उमिरि हुई। माना भरपूर जवान ख़ुदकुशी कनि पिया। ऐं दुनिया जे अंदरि रेशियो ख़ुदकुशी एतिरो घणो आहे
हिकिड़ी आलमी रिपोर्ट जे मुताबिक़ हर 40 सेकंडनि में हिकिड़ो माण्हू ख़ुदकुशी करे थो पियो। 40 सेकंड में हिकिड़ो माण्हू, ॿिए 40 सेकंड में ॿियो माण्हू, टे 40 सेकंड में टियों माण्हू। अमेरिका जे अंदरि जेको मशहूरु ट्रैक ठहियलु आहे, रोड ठहियलु आहे, पुल ठहियलु आहे, इन पुल ते रोज़ाना कई माण्हू अची करे ख़ुदकुशी करे पाणी में ॿुॾी मरी वेंदा। चाइना जे अंदरि तव्हांखे ड्यूटी न मिले तव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे। तव्हांखे हिकिड़ी ड्यूटी ज़रूरु मिली वेंदी, उहा आहे लाशुनि खे जमा करणु, खणणु। चाइना जे अंदरि ख़ुदकुशी जो रेशो एतिरो आहे जो माण्हू एतिरा मरनि था पिया जो तव्हांखे इहा ड्यूटी ज़रूरु मिलंदी। अब फलाणे एरिए जे अंदरि हीउ एरियो तुंहिंजो आहे, हिते ॿुॾी माण्हू जेके मरनि था पिया इहो कढणु तुंहिंजो कमु आहे। हिन टुकरे ख़ुश्की जे अंदरि हेतिरा माण्हू रोज़ या ॿिए ॾींहुं, 5 ॾींहं, 10 ॾींहं पंहिंजो पाण खे क़तल कनि था, मरनि था पिया। इहे तुंहिंजो कमु आहे, लाशूं जमा करे करे असांखे पुॼा। एतिरी ख़ुदकुशी वधी वई आहे। ऐं इंडिया जे अंदरि त ख़ुदकुशी जो रेशो अहिड़ो अजीब आहे जो पंहिंजो पाण खे मारींदा, पहिरियां पंहिंजी ज़ाल खे मारींदा, 4-4, 6-6 ॿारनि खे मारींदा, पोइ पंहिंजे पाण खे आख़िर मारे छॾींदा। ॿिए पासे ख़ुदकुशियूं पंहिंजो पाण खे मारणु आहे, ऐं इंडिया में ख़ुदकुशी पंहिंजे घराणे खे मारे करे पंहिंजो पाण खे मारणु आहे। इस्लाम ख़ुदकुशी हराम करार ॾिनो आहे, इन खां बचणु घुरिजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, मन क़तल नफ्सहु बिशैइन उज़्ज़िब बिही फी नारि जहन्नम, जंहिं माण्हू पंहिंजो पाण खे क़तल कयो, जहन्नम जे अंदरि उन ई शइ सां उनखे अज़ाब ॾिनो वेंदो। इन ॻाल्हि जी इहा दलालत आहे जेको पंहिंजो पाण खे मारे थो, यकीनन उहो जहन्नम में वेंदो। या बुखारी शरीफ़ जी रिवायत, बुखारी शरीफ़ जी रिवायत आहे, वमन क़तल नफ्सहु बिहदीदतिन उज़्ज़िब बिही फी नारि जहन्नम। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, जे पंहिंजो पाण खे हथियार सां क़तल कयो, लोह सां क़तल कयईं, जहन्नम जे अंदरि उन सां ई उनखे अज़ाब ॾिनो वेंदो। उहो बार बार पाण खे मारींदो, बार बार पाण खे मारींदो। जी जेको नौजवान अॼुकल्ह जेके 2 ॾींहं पहिरीं फेसबुक ते लाइव अची करे पंहिंजो पाण खे गोलियाई थी, लोह सां ई न पंहिंजो पाण खे मारे। हिकिड़ी ॿी वीडियो मूं ॾिठी, हिकिड़ो अंग्रेज़ हुजे एॾी वॾी राइफल खणी करे साम्हूं में मोबाइल रखी करे पंहिंजी वीडियो पाण रिकॉर्ड करे पियो, राइफल एॾी वॾी मथे ते रखी करे ऐं बस टणी छॾी। हितां अखियुनि खां मथे वारो सॼो उते वञी किरियोसि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, जेको लोह सां पाण खे क़तल कंदो, अल्लाह तबारक व तआला जहन्नम जे अंदरि उनखे लोह सां इहो अज़ाब ॾींदो रहंदो। जे पाण खे कुहाड़ी हणी क़तल कयो, जे पंहिंजो पाण खे छुरो हणी क़तल कयो, इहे सभु लोह जा ठहियल हूंदा। जे पंहिंजो पाण खे कैंची सां ज़िबह करे छॾियो, क़तल करे छॾियो, मारे छॾियो, या हथियार सां पंहिंजे मथां फायर करे छॾी, जहन्नम जे अंदरि इहो ई अज़ाब मिलंदो रहंदो उनखे। हिकिड़ी ॿिए रिवायत में अचे थो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लज़ी यख़नुकु नफ़्सहु फ़ी नारि जहन्नम, जे पंहिंजो पाण खे घुटो ॾेई मारे छॾियो, अल्लाह तबारक व तआला जहन्नम जे अंदरि उनखे घुटा ॾींदो रहंदो, इन ई अज़ाब में मुबतला कंदो। माण्हू ख़ुदकुशियूं कनि पिया, पखे सां ॿधी करे बसि लटकी पओ। असांजे पाड़े जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो थियो। हिकिड़ी न्याणी वीचारी हुजे, हुनजो निकाह कयो वियो हिकिड़े ॻोठ जे अंदरि, जीअं बदे ते कयो थो वञे अॼुकल्ह असांजे माशरे में आहे, ॾियो बि वठो बि, ॾियो बि वठो बि। हाणे ॻोठ जी छोकिरी शहर में आई त शहर में सुखी पई रहे। हाणे हीअ शहर जी छोकिरी सुभाणे परणजी जॾहिं ॻोठ में वेंदी त हुनखे ॿनी जो कमु करिणो पवंदो, हारपो कमु करिणो पवंदो, मेहन खे चारो ॾियणो पवंदुसि ऐं गाह करिणो पवंदो। हीअ शहर जी छोकिरी जेका शहर में ज़िंदगी गुज़ारे वेठी आहे, इहा ॻोठ में वञी किथे कमु करे सघंदी हो? माइटनि खे मना कयईं त मूंखे हेॾे न पढ़ायो, मूंखां कोन थींदा इहे कम।
ऐं उहो मूंखे मथे ते बि कोन विहारींदा, तूं शहर जी छोकिरी लिहाज़ा को कमकार न कर। ठीकु आहे, न्याणी घर में ईंदी रध पचा, हुनजो शहर में बि मामूल हो त ॻोठ में मामूल आहे, घर जी सफ़ाई ॿुहारी शहर में बि मामूल आहे त ॻोठ में बि मामूल आहे। पर हाणे जानवरनि जे लाइ गाह कटणु औरत किथां करे सघंदी जेका शहर में रही हूंदी? या हारपो किथां कंदी? या अन्न किथां चटींदी? ज़मीन जे अंदरि इहे कमु कर। माइटनि खे मना कई कई कई, माइट चवंदा भाउ अम्मा तूं जो असां हिते न कंदासीं न त ॻोठ हाणे तेज़ तबियत जा न अचे, असांखे मारे हलिया वेंदा सभिनि खे, निकाह न कंदासीं। ॿियो बि रस्ता खोड़नि की सुलह करे सघिजे थी, या उन्हनि खे उजरत ॾेई सघिजे थी, ॿिया रस्ता खोड़नि। या पंचायत विहारे करे, माण्हू जिरगो विहारे करे, कुझु 5 माण्हू विहारे करे सुलह करे सघे थो, या उन जी का चटी एवज़ ॾेई सघे थो पियो। पर हिननि कुझु बि न कयो, हिननि चयो बसि तोखे हुते वञिणो आहे। निकाह जेको थियो हो इहो तक़रीबन 10-15 साल अॻे थियो, हाणे रुख़सती जे लाइ तयारु थी विया, तारीख़ छोकिरी जी ॿधी छॾियूं। अॼु सुभाणे ते शादी, ॿिए ॾींहुं शादी ऐं 3 ॾींहुं शादी हुअसि, मूंखे यादि कोन्हे। छोकिरी पंहिंजे कमरे जो दरवाज़ो बंदि कयो, सोफ़ो लॻाई विच ते, पंहिंजो ई जेको रओ हुअसि उहो हिकिड़ो पासो ॻीची में ॿधई, ॿियो पासो पखे में ॿधई, ॿधी करे लटकी। उधर खड़कान, अम्मा हे कमु कर, अम्मा हे कमु कर, अम्मा हे कर, जवाब ई न। बिलागरो परेशान थिया, सुतल माण्हू बि एतिरे खड़काइण सां उथी वेंदो, उथनि ई कोन था। मथां जेको जारो ठहियल हो दरवाज़े जे, उतां जो ॾिठो छोकिरी लटकी पई हुजे, हेॾी ज़बान ॿाहिरि निकिती पई हुजे। उन जारे खे भञी करे उतां माण्हू अंदरि दाख़िल थियो ऐं झटपट पोइ हुनखे लाथो, तेसीं अलाह खे पहिरियों। बहरहाल इहो माइटनि जो ज़ुल्म हो, ग़लति कयो उन्हनि, उनखे न करणु घुरिजे हा, पर हिन जेका ख़ुदकुशी कई हिनखे ख़ुदकुशी बि न करणु घुरिजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, जेको पंहिंजो पाण खे घुटो ॾेई मारींदो, अल्लाह तबारक व तआला जहन्नम जे अंदरि उनखे घुटो ॾींदो, इहो अज़ाब में मुब्तला रखंदुसि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, वल्लज़ी यतानुहा फिन्नार, जेको पंहिंजो पाण खे नेज़ो हणी करे मारींदो, अल्लाह तबारक व तआला जहन्नम जे अंदरि उनखे नेज़नि जो अज़ाब ॾींदो। अॻिते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, मन तरद्दा मिन जबलिन फ़क़तल नफ़्सहु फ़हुव फ़ी नारि जहन्नम यतरद्दा फ़ीही, जे पंहिंजो पाण खे पहाड़ जी चोटी तां उछलियो ऐं पंहिंजो पाण खे क़तल करे छॾियईं, अल्लाह तबारक व तआला बि हुनखे जहन्नम में पहाड़ जी चोटी तां उछलींदो ऐं हुनखे इहो अज़ाब में मुब्तला रखंदो। वमन तहस्सा सम्मन फ़क़तल नफ़्सहु फ़सम्मुहु फ़ी यदिही यतहस्साहु फ़ी नारि जहन्नम, ही बुख़ारी जी रिवायत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जे ज़हर खाई करे पंहिंजो पाण खे मौत जे घाट में लाहे छॾियो, अल्लाह तबारक व तआला बि हुनखे जहन्नम जे अंदरि हथ में ज़हर ॾींदो, पंहिंजो पाण खे मार, बार बार पंहिंजो पाण खे मारींदो, ज़िंदा थींदो, मारींदो, ज़िंदा थींदो, मारींदो। त कुझु तरीक़ा जेके मामलात पंहिंजो पाण खे मारण जा अपनाया वञनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, इन्हनि सां ई हुनखे जहन्नम जे अंदरि अज़ाब ॾिनो वेंदो। अल्लाह साईं कलाम मुक़द्दस में फरमायो, वला तक़्तुलू अनफुसकुम, पंहिंजो पाण खे न मारे, पंहिंजो पाण खे उहो मारे जंहिंजो भरोसो अल्लाह जे मथां न हुजे, जे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह न पढ़ियो हुजे उहो पंहिंजो पाण खे मारे। जेको अल्लाह तबारक व तआला ते यकीन रखे थो पियो, अल्लाह साईं फरमायो, वला तक़्तुलू अनफुसकुम, पंहिंजो पाण खे मारियो न। जेको माण्हू ख़ुदकुशी करे थो उनखे ख़ुदकुशी करण जी सज़ा त पंहिंजी जॻह ते आहे, जेका उनखे पहुती जहिड़े बि तरीक़े सां मारींदो सज़ा थी, उनखे तकलीफ़ थी आहे, पर ॿिनि क़िस्मनि जूं तकलीफ़ूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां साबित आहिनि। हिकिड़ी हिन उम्मत खां साबित आहे, हिकिड़ी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहे। नबी हिन उम्मत जो इजमा आहे हिन ॻाल्हि जे मथां त जेको बि माण्हू ख़ुदकुशी करे थो पियो, शरीफ़ माण्हू हुनजो जनाज़ो न पढ़नि,
मोतबर माण्हू हुनजो जनाज़ो न पढ़नि, दुनिया जी बि सज़ा आहे हुनखे। ऑफिसर्स तबिको हुजे, वॾेरो तबिको हुजे, शुरफा हुजनि, अहलुल्लाह हुजनि, आलिम हुजनि, साले माण्हू हुजनि, उहो हुनजो जनाज़ो न पढ़नि। सादा सूदा आम मुस्लमान हुनजो जनाज़ो पढ़नि, जनाज़ो हुनजो जाइज़ आहे, पढ़बो सही, काफ़र कोन थींदो, मुस्लमान ई आहे पंहिंजी जॻह ते, पर हुनजो जनाज़ो शरीफ़ माण्हू न पढ़नि, सालेह माण्हू न पढ़नि। दुनियावी एज़ाज़ हासिल हुजे या दीनी एज़ाज़ हासिल हुजे, उन ॿिन्ही माण्हुनि खे इहो जनाज़ो न पढ़णु घुरिजे। हीअ दुनियावी सज़ा आहे। तव्हां त माण्हुनि खे इबरत मिले त हिन जे करे हिन जो जनाज़ो जेकॾहिं साले माण्हू नथा पढ़नि, सुभाणे मां जेकॾहिं ख़ुदकुशी कई त साले माण्हू मुंहिंजो बि जनाज़ो न पढ़ंदा। इबरत हासिल करण जे लाइ शरीयत जो हुकुम आहे त नेक माण्हू न पढ़नि जनाज़ो जेको ख़ुदकुशी करे थो। ऐं जेको माण्हू ख़ुदकुशी करे थो उनजे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका सज़ा ॿुधायो आहे, फी नारी जहन्नम, जहन्नम में वेंदो, ख़ालिदन मुख़ल्लदन फ़ीहा अबदा, हमेशा हमेशा जहन्नम में रहंदो। इहा हुनजी उख़रवी सज़ा आहे। मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैह हिन जा ॿ मतिलब बयानु कया। हिकिड़ो मतिलबु इहो बयानु कयो, फरमायो त जेको माण्हू ख़ुदकुशी खे हलाल सम्झी करे ख़ुदकुशी करे थो पियो, सम्झे थो मुंहिंजे लाइ मरणु जाइज़ आहे, मुंहिंजे लाइ मरणु हलाल आहे, जेको माण्हू ख़ुदकुशी खे हलाल सम्झी करे ख़ुदकुशी करे थो पियो, इहो माण्हू इस्लाम मां ख़ारिज थी वियो, हमेशह हमेशह जहन्नम में रहंदो। पर जेकॾहिं पंहिंजो इन ख़ुदकुशी खे हलाल नथो सम्झे ऐं पोइ हुन मजबूर थी करे ख़ुदकुशी कई आहे, त पोइ ख़ालिदन मुख़ल्लदन फ़ीहा अबदा जो मतिलबु इहो थींदो त वॾो अरसो हू जहन्नम में रहंदो। पोइ बाद में अल्लाह तबारक व तआला पंहिंजी महिरबानी सां हुनखे छॾे ऐं जन्नत में मोकिलींदो, छो करे हुन कलमो पढ़ियो आहे। हिन कलमे खां महरूम न हुजण जे करे हुनखे बिलाख़िर जन्नत में आंदो वेंदो। पर हुन सूरत में जॾहिं हू ख़ुदकुशी खे हलाल न सम्झे, जेकॾहिं हुन ख़ुदकुशी खे हलाल सम्झिया त इस्लाम मां ख़ारिज थी वियो, पोइ हमेशह हमेशह जहन्नम में रहंदो। अमर बिन तुफ़ैल दोसी रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हो। तुफ़ैल ख़ानदान सां हुनजो तालुक़ु हो, दोस्त ख़ानदान सां हुनजो तालुक़ु हो। उन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो बि पढ़ियो ऐं वरी मदीने जी तरफ़ हिजरत बि कई। इन ई ख़ानदान जो हिकिड़ो ॿियो माण्हू बि हो, उन बि कलमो पढ़ियो हुजे ऐं उन बि हिजरत कई हुजे मदीना मुनव्वरा जी तरफ़। हदीस मुबारका में अचे थो पियो, पोइ मदीना मुनव्वरा में पहुतो, उनखे का बीमारी लॻी हुई, तकलीफ़ अची, उन में परेशान परेशान परेशान, बिलाख़िर उन पंहिंजूं आङुरियूं कटियूं त हुनजो रतु वहणु शुरू थियो। रतु वहंदो रहियो वहंदो रहियो वहंदो रहियो वहंदो रहियो, एतिरो रतु वही वियो जो हुनजो इंतकाल थी वियो। अमर बिन तुफ़ैल दोसी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो माइट जो इहो, जॾहिं हुनजो इंतकाल थियो कुझु अरसे खां बाद में वरी ख़्वाब में आयो हज़रत अमर बिन तुफ़ैल दोसी रज़ी अल्लाह अन्हु जो। अॼु अमर बिन तुफ़ैल रज़ी अल्लाह अन्हु पुछियोसि त छा मामिलो हुजे? अल्लाह साईं बख़्शे छॾियो। अल्लाह साईं फरमायो कमु ग़लति करे आयो आहीं, पर तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुकुम ते हिजरत कई अथई, उन हिजरत जी बरकत सां मां तोखे माफ़ु कयां थो, पर मुंहिंजो हथु जेको आहे इनखे अल्लाह साईं माफ़ी कोन ॾिनी आहे, जेको हुन आङुरियूं कटियूं अल्लाह साईं हिनखे माफ़ी कोन ॾिनी आहे। उहो हथु अजीब कैफ़ियत में अमर बिन तुफ़ैल दोसी रज़ी अल्लाह अन्हु ख़्वाब में ॾिठो। सुबुह जो उथियो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अची ख़्वाब ॿुधाईं, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही ख़्वाब ॾिठो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी, फरमाया अल्लाह इन माण्हू जे हथ जी बि बख़्शिश फरमा, सॼो बख़्शियो त हाणे बाक़ी हथु रहियो त अल्लाह इन जे हथ जी बि बख़्शिश फरमा। इन मां ख़बर पए थी पई त जेकॾहिं केरु ख़ुदकुशी करे थो पियो हलाल सम्झी न मजबूरन, त उहो ईमान वारो आहे, काफ़र कोन थींदो। जेकॾहिं ख़ुदकुशी हुन हलाल सम्झी त काफ़र थींदो। ॿी हदीस मुबारक आहे मुस्लिम शरीफ़ जी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, जंग हुनैन जे अंदरि अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था, जंग हुनैन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े माण्हू जे तरफ़ आङुर खईं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जहन्नमी आहे।
जंग में शामिल हुयो, मुसलमाननि जी तरफ़ हुयो, अल्लाह जे रसूल फरमायो हू ज़िंदा मौजूदु हुयो, नबी साईं फरमायो जहन्नमी आहे, जहन्नम में वेंदो। जंग हुनैन लॻी, हू ज़बरदस्त विढ़ियो ऐं सुठे नमूने सां विढ़ियो ऐं घणनि ई काफ़रनि खे जहन्नम हासिल कयईं ऐं बिल आख़िर हू पाण बि मरी अची ॿुधायो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे माण्हू जे बारे में तव्हां पेशन गोई कई त हीउ जहन्नम में वेंदो, साईं मूं अखियुनि सां ॾिठो, ज़बरदस्त विढ़ियो, काफ़रनि जे पेरनि मां ज़मीन कढी छॾियईं। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़रनि में थरथलो मचाए छॾियईं, साईं काफ़रनि खे परेशान करे छॾियईं। इहो जवाबु ॾिनो साईं आख़िर में पाण शहीद थियो। इहो जुमिला हुन ॿुधाए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अञा जवाब ई कोन ॾिनो त हिकिड़े ॿिए साहबी चयो, साईं मूं हुनखे ॾिठो हू कीअं मरियो, साईं मूं हुनखे ॾिठो हू कीअं मरियो, हुनखे तकलीफ़ थी पई, ज़ख़्मी थी पियो, हुनखे तकलीफ़ थी वई, हुनखां बर्दाश्त कोन पियो थिए, बर्दाश्त कोन पियो थिए, आख़िर हुन पंहिंजो पाण खे मारे छॾियो, ख़ुदकुशी करे छॾियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, बिलाल उथी माण्हुनि में ऐलान कर मां मोहम्मद अल्लाह जो सचो रसूल आहियां, जंहिंजे बारे में मूं चयो जहन्नम में वेंदो उहो यकीनन जहन्नम में हले पियो, ख़ुदकुशी करण वारो जहन्नम में वेंदो। अल्लामा नववी रहमतुल्लाह अलैह फरमायो, हिन माण्हू जो हाल असांखे ख़बर न आहे, या त हू मुसलमान हो या त हू मुनाफ़िक़ हो। मुनाफ़िक़ हो त हूअं यकीनी जहन्नम में वेंदो, जेकॾहिं मुसलमान हो त ख़ुदकुशी करण जे करे हू जहन्नम में वेंदो। हिकिड़ी ॿी हदीस मुबारका में अचे थो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो त अॻिली उम्मतुनि जे अंदरि हिकिड़ो बानो हुयो अल्लाह जो, उनखे जिस्म जे मथां हिकिड़ो फोड़ो निकितो, हिकु पीप सां भरिजंदो आहे, उहो वधंदो रहियो, उन में ॾाढी हुनखे तकलीफ़ थी, उन चाकू खणी करे उन फोड़े खे फाड़े छॾियो, फाड़ियईं त हुन मां रतु वहणु शुरू थी वियो, रतु वहंदो रहियो, हीअं इंतिकाल करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, अल्लाह साईं थो फरमाए मूं इन माण्हू जे मथां जन्नत खे हराम करे छॾियो, जंहिं पंहिंजे ज़ख़्म खे फोड़ियो, फोड़े खे फाड़ी हुन मां रतु निकितो, हलंदे मरी वियो। अल्लाह साईं थो फरमाए, नबी साईं फरमाए त मूं हिन माने जे मथां जन्नत खे हराम करे छॾियो। छो जन्नत खे हराम? शारी हिन हदीस इन जी तशरीह लिखी, अल्लामा नववी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त हुन अल्लाह जे बाने ज़ख़्म मां पीप जेको फोड़ो जेको थी पियो हुओ उन मां पीप कढण जे लाइ हुन इहो छुरो न हयो, बल्कि हुन पंहिंजो पाण खे मारण जे लाइ छुरो हयो, तव्हां त भले रतु वहे त मां मरी वञा। जेकॾहिं पीप कढण जे लाइ केरु चाकू खे इस्तेमालु करे थो पियो ऐं फाड़े थो पियो त हिन जी इजाज़त आहे, गुंजाइश आहे, इलाज जे तौर ते करे थो, ठीकु आहे, पर हुन इन नियत सां न कयो, हुन इन नियत सां कयो त भले रतु घणो वहे त मां मरी वञा। इन करे अल्लाह साईं थो फरमाए हिन माण्हू जे मथां हिन ख़ुदकुशी कई आहे, लिहाज़ा जन्नत हराम करे छॾी। इन करे ख़ुदकुशी खां बचणु घुरिजे। नौजवान थोरी ॻाल्हि थिए, हाणे त इहो ट्रेंड पियो हले, अॻे ॾाढी तकलीफ़ 6-7-8 महीना पहिरीं पंजाब जो हिकिड़ो नौजवान बीठो हुजे, हिकिड़े हुन ते कपर पाणी जे कपर ते ईअं वेठो हुजे, ईअं ॻाल्हाए पियो रोए पियो, फेसबुक ते लाइव हुन वीडियो 14-15 मिनट जी वीडियो ॻाल्हाए पियो रोए, मैं खुदकुशी करने जा रहा हूँ, दोस्तों मुझे माफ़ करना, अम्मा मुझे माफ़ करना, बाबा मुझे माफ़ करना, रिश्तेदारों मुझे माफ़ करना, मैं खुदकुशी करने जा रहा हूँ, मैं खुदकुशी आख़िर हुन बंदि करे छॾी। ऐं पोइ ख़ुदकुशी कई या न कई, पर हुनजे इरादा अहिड़ा लॻनि पिया जॾहिं मां रोए पियो, कुझु मायूस हो सफ़ा वाक़ियतनि शायदि हुन ख़ुदकुशी करे छॾी। छा थियो आहे नौजवाननि खे? फेसबुक ते अची करे पंहिंजो पाण खे क़तल पिया कनि, पाण त मरो था पिया, पर 10 ॿियनि खे बि रस्तो ॾेखारियो था पिया त हे मरण जो हिकिड़ो तरीक़ो हीउ बि अथव, लाइव अची करे पंहिंजो ऐलान कयो पोइ मारियो। ग़लति कमु आहे। ख़ुदकुशी माण्हू कनि छो था, उनजा चंद असबाब। नंबर 1, परेशान थी करे डिप्रेशन में मुब्तला थियण खां पोइ माण्हू ख़ुदकुशी कनि था पिया। उनजो इलाजु इहो आहे, डिप्रेशन का बीमारी कोन्हे, मुसलमाननि जी बीमारी कोन्हे, ये काफ़रनि जी बीमारी आहे।
ऐं डिप्रेशन जो लफ़्ज़ इस्तेमालु ई न कजे त बसि बीमारी ख़तमु थी वेंदी। अदा ही ॾाढो परेशान थियो बिला खे डिप्रेशन में हलियो। उनजे साम्हूं तव्हां चओ उहो पाण ई डिप्रेशन में हलियो वेंदो। तजुर्बो कयो तव्हां। हिकिड़े माण्हू खे चवंदो न तूं चरियो ई हू चरियो न हूंदो पर पंहिंजा वेस अहिड़ा इख़्तियार कंदो जो चरियो महसूसु कराईंदो तव्हांखे। डिप्रेशन आहे डॉक्टर चवंदा डिप्रेशन आहे, डॉक्टर चवंदा डिप्रेशन। हिकिड़ो नौजवान दोस्त मूंसां स्कूल में गॾु पढ़ियो, उनजी 24-25 साल उमिरि आहे, कंहिं क़िस्म जी परेशानी कोन अथसि। अलाह तबारक व तआला उनखे सभु कुझु ॾिनो आहे। छा आहे पोइ सां असां इज्तिमा ते वञूं पिया, गॾु हुजूं हुन सां, उन पाणी वरितो, पाणी वठी करे गोली कढी करे खाधई। मूं चई छा आहे? चई डिप्रेशन जी गोरी खायां थो। 24 सालनि जो नौजवान डिप्रेशन जी गोरी पियो खाए। चए मसइलो छा थिए? को मसइलो कोन्हे, बसि डिप्रेशन। छा आहे? डॉक्टर चवंदा डिप्रेशन का बीमारी न आहे, इहो हिकिड़ो वहम आहे, वसवसो आहे। बसि हिकिड़ो ज़हन रखी छॾियो त मुसलमान जी बीमारी न आहे। इन खां एहतियात करो। डिप्रेशन न आहे घुमो फिरो खाओ पीओ पंहिंजो पाण खे मसरूफ़ रखो, का डिप्रेशन कोन्हे। इन जो इलाजु जेकॾहिं करिणो आहे त ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। सुबुह जो 100 दफ़ा, शाम जो 100 दफ़ा पढ़ो। डिप्रेशन खां माण्हू महफ़ूज़ रहंदो। आहे कोन ॿियनि ॻाल्हियुनि पासे ध्यानु ई न ॾियो, पर हाणे दिमाग़ में वेह रही आहे ॻाल्हि, डिप्रेशन सवार थी वियो आहे असांजे मथां, त पोइ 100 दफ़ा सुबुह जो 100 दफ़ा शाम जो पढ़ो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अल्लाह से कमी पेशी माफ़ करे, 70 बीमारियूं या 100 बीमारियुनि जो इलाजु अल्लाह तबारक व तआला ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह में रखियो आहे। तंग दस्ती जे करे माण्हू ख़ुदकुशी कंदा आहिनि। नंबर 2, गुरबत जे करे ख़ुदकुशी कंदा आहिनि। उन जे लाइ इलाजु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, जॾहिं पंहिंजे घर में दाख़िल थियो त सलाम कयो, अस्सलाम वालेकुम। नंबर 2, मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ पढ़ो। नंबर 3, कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद सूरत पढ़ो। अल्लाह तबारक व तआला तव्हांजे घर जे अंदरि रिज़्क़ खे ईअं जारी ऐं सारी फरमाईंदो जी बीठल पाणी जो ईअं रस्तो छोड़िजे त कीअं पाणी ईंदो आहे, वाह करो खाई। ईअं घर में रिज़्क़ जी वफ़र मिक़दार ईंदी। सोलो कमु आहे। सलाम बि सभिनि खे अचे थो पियो, दुरूद बि सभिनि खे अचे थो, कुल अल्लाह बि सभिनि खे अचे थो पियो। घर दाख़िल थियो, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक वसल्लिम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। बस। नंबर 3, घर में इत्तिफ़ाक़ न आहे, भाउ सां जहिड़ो आहे, भेण सां जहिड़ो आहे, घरवारी नथी ठहे, औलाद नाफ़रमान थी वई आहे, चए में कोन्हे, वग़ैरह वग़ैरह। इन्हनि नोयतुनि खे मद्देनज़र रखंदे बि माण्हू ख़ुदकुशियूं कनि था पिया। उनजो इलाजु इहो आहे, घर जो जेको भाती भाॼी पचाए थो पियो, उनखे चयो जेसीं ताईं भाॼी पचाए मानी पचाए, हीउ पढ़ंदो रहे या रहीम या करीम या रहीम या करीम या रहीम या करीम या रहीम या करीम पढ़ंदो रहे। आख़िर में जॾहिं ख़तमु थी वञे कमु इहो पचाइण वारो, दम करे छॾे, मानी ते बि दम करे छॾे ऐं बोड़ ते बि दम करे छॾे। चांहि पचाए चांहि ते दम करे, मानी पचाए मानी ते, जेको बि शइ पचे उहा उन ते दम करे छॾे ऐं पोइ खारायो। घर जे सभिनी भातियुनि में जेके घर में रहंदड़ हूंदा उन्हनि में मुहबत पैदा थींदी। नंबर 4, घणे क़दुरु माण्हू ख़ुदकुशी कंदा आहिनि इश्क़ मजाज़ी जे करे। हीउ जेको फेसबुक ते नौजवान 3-4 ॾींहुं आयो, इन बि हिकिड़े दोस्त जी जुदाईगी जे अंदरि हुन ख़ुदकुशी कई हुई। उनजे लाइ वज़ीफ़ो, लखे माण्हुनि जी ज़िंदगी बचाइण वारो वज़ीफ़ो, ला मरग़ूबी इल्लल्लाह। जंहिंजी बि मोहबत दिलि में अहिड़ी थी वई आहे, केरु बि हुजे, अहिड़ी थी वई आहे जो उहो उहे जो न आहे त परेशानी थिए थी पई, बेचैनी थिए थी पई, केरु बि हुजे, ही पढ़ो, ला मरग़ूबी इल्लल्लाह, ला मतलूबी इल्लल्लाह, ला महबूबी इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। 2 नौजवाननि खे मूं इहो वज़ीफ़ो ॾिनो। साईं परेशान आहियूं, निंड ई नथी अचे, साईं परेशान आहियूं, निंड ई नथी अचे, अखियुनि अॻियां हर वक़्तु इहो चहिरो ज़ाहिर छा कयूं। मूं हुनखे वज़ीफ़ो ॾिनो, अल्लाह गवाह आहे, मिंबर ते वेठो आहियां, 3 ॾींहंनि जे अंदरि दिलि दिमाग़ मां उहो माण्हू ई निकिरी वियो। नंबर 4, नंबर 5, कर्ज़ जे करे माण्हू ख़ुदकुशियूं कनि था पिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कर्ज़ लाहिण जे लाइ हिकिड़ी दुआ ॿुधाई, अल्लाहुम्मा मग़फ़िर, पहिरियां नियत इहा हुजे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, जंहिं माण्हू जी नियत हूंदी कर्ज़ लाहिण जी, अल्लाह साईं हुनजी ग़ैब मां मदद फरमाईंदो।
पहिरियां त नियत कजे अब मूंखे कर्ज़ लाहिणो आहे कुझु बि थी पए। नंबर 2 वही दुआ घुरे अल्लाह मकफ़िनी बि हलालिका अन हरामिका व अग़निनी बि फ़ज़लिका अम्मन सिवा। हर नमाज खां पोइ 11 दफ़ा पढ़े या सुबुह शाम 100 दफ़ा पढ़े, इंशाअल्लाह पहाड़नि जहिड़ो कर्ज़ हूंदो त हिन नबी साईं जे अल्फाज़नि जी बरकत सां अल्लाह साईं उहो कर्ज़ लाहिणु फरमाईंदो। ये कुझु इलाज हुया जेके ख़ुदकुशी माण्हू कनि था, हुनजो मां ॿुधायो। अल्लाह तबारक व ताला ताईं असांखे हिन कबीरा गुनाह खां महफ़ूज़ फ़रमाए, असांजे बच्चनि खे नसलुनि खे नसलुनि खे नसल दर नसलुनि खे हिन ख़ुदकुशी जहिड़ी बीमारी खां महफ़ूज़ फ़रमाए। आख़िर दावान